हेलो गाइस, वेलकम टू द डियर डिसेंट। असां अॼु पढ़ंदासीं इस्तलाह। त सिंधी में इस्तलाह छा खे चइबो आहे। सिंधी में इस्तलाह उन शइ खे चइबो जंहिंजी ज़ाहिरी पहिरणी हिकु मालूम थिए त सोच वीचार खां पोइ ॿियो को मक़सदु हासिलु थिए। यानी पाण खे सैम्पल पेपर में PhD सैम्पल पेपर में हिकिड़ो क्वेश्चन हुयो त हेठियुनि जा इस्तलाहनि मां इस्तलाह ॻोल्हियो जंहिंमें पहिरियों या ॿियो टियों ते हो अखि लॻणु। त हीअ जेको आहे हीअ पंहिंजी इस्तलाह जी मीनिंग आहे मवाफ़िक़ियत या मौज़ूनियत, यानी उनजे पढ़ण सां हिकु शइ मालूम थिए। जेकॾहिं सोचिजे उन शइ ते त पोइ उनजो ॿियो को मक़सदु हुजे, ॿी का ॻाल्हि हुजे। उन ॻाल्हि में जीअं लिकाए को मुहावरो चयो हुजे या इंग्लिश में जीअं पाण चऊं इडियम्स को हुजे, त सिंधी में हिनखे जेकॾहिं पाण पढ़णु वञूं त इस्तलाह जी माना आहे मवाफ़िक़ियत या मौज़ूनियत। इन में अखि लॻणु ऐं अखियुनि ते पर्दा चढ़णु, इन तरीक़े जा जेके सो ईंदा आहिनि लफ़्ज़ जंहिंजी मीनिंग जेकॾहिं पढ़ूं त पाण हिकिड़ी शइ जेकॾहिं उनखे सोच वीचार सां सम्झूं त उन मां ॿियो को मक़सदु हासिलु थिए। अखियूं ॿरणु, अटे में लूणु बराबरि हुअणु। अक्सर करे फेसबुक ते दानिश्वर या अदीब जेके आहिनि उहो इन तरीक़े जा लिखंदा आहिनि त अखियूं ॿरणु या अटे में लूणु बराबरि हुअणु, अटे में लूणु बराबरि हुअणु। हाणे हिन जी ट्रिक इहा आहे, जेकॾहिं जंहिं बि लफ़्ज़ में आख़िरी में णे हुजे, पर इहो ॾिसणो आहे त हीअ मौज़ूनियत वारी ॻाल्हि करे थो या हीअ सिधी ॻाल्हि न करे हमदर्दी करणु। इहा सिधी ॻाल्हि आहे हिकिड़ी, त मुहावरे जे हिसाब सां चयलु हुजे, पुराणी का कहावत हुजे या मुहावरो हुजे, पुराणो को इस्तलाह हुजे, या जेके ज़माने में अॼुकल्ह हलनि पियो अटे में लूणु बराबरि हुअणु, इन तरीक़े जा जेकॾहिं हुजनि जंहिंखे पढ़ण सां हिकिड़ी मीनिंग हासिलु थिए ऐं उनखे जेकॾहिं उनखे सोच वीचार सां उन में घिड़ी वञिजे त पोइ उन खां पोइ उनजी मीनिंग जेका सा ॿिए हासिलु थिए त उनखे पाण इस्तलाह चवंदासीं। ऐं अक्सर करे जेके बि पाण खे 8वीं क्लास ताईं जेके बि किताब ॾिना विया आहिनि उन्हनि जे अंदरि जेका आख़िर में उहा णे अचे थी, यानी उहो इस्तलाह थिए थो। इहा बि हिकिड़ी ट्रिक आहे, तव्हां लिखी छॾियो जेकॾहिं णे हुजे, पर ॾिसो थोरो सोच वीचार सां इहो ॾिसिजो त हर लफ़्ज़ जेको णे अचे थो करणु सहणु थियणु पवणु, इन तरीक़े सां हीअ इस्तलाह कोन थो थिए। इस्तलाह जी यानी मवाफ़िक़ियत या मौज़ूनियत जी ॻाल्हि हुजे, यानी कि पढ़ण सां हिकिड़ी शइ मालूम थिए ऐं सोच वीचार खां पोइ ॿियो उहो जुमिलो साॻी पाण खे कुझु ॿियो जुमिलो लॻे त पोइ उनजे अंदरि जेकॾहिं णे हुजे त पाण उनखे टिक कंदासीं। उन खां पोइ ॿियो नंबर पाण जो अचे थो इश्तिक़ाक़। इश्तिक़ाक़ जी माना आहे चीरणु, भञणु, टुकड़ा करणु। यानी जेका पाण जी सिंधी ॿोली आहे उहा असल में अरबी ऐं फ़ारसी ऐं संस्कृत मां वरिती वई आहे। त उन में जेके लफ़्ज़ आया आहिनि उन्हनि खे टोड़े टुकड़ा करे पाण खे निज करे ॾिए थो सिंधी ॿोली में, त उनखे पाण चवंदासीं इश्तिक़ाक़। यानी हमदर्द पाण लिखूं पहिरियों, हमदर्द, हम यानी साॻियो प्लस दर्द, दर्द यानी तकलीफ़, साॻी तकलीफ़ रखण वारो। साॻी तकलीफ़ रखण वारो। हम दर्द यानी ही ॿ लफ़्ज़ हुआ। हम जी माना आहे साॻियो प्लस दर्द जी माना आहे तकलीफ़, साॻी तकलीफ़ रखण वारो। इन तरीक़े सां पाण ॿियो ॾिसूं था तंदुरुस्त, तन, पहिरीं तन अचे थो, तन यानी बदन प्लस में दुरुस्त, दुरुस्त यानी सही। हाणे छा लिखंदासीं, चङो भलो, तंदुरुस्त यानी बदन सही है, यानी चङो भलो। इन तरीक़े सां
पाण कुछ ॿियो को मिसाल वठूं, खुशबू। हाणे खुश खुशी यानी सुठी, प्लस बो यानी वास, खुशबू सुठी बू वारो चई सघूं था, सुठी वास वारो चई सघूं था। त ही पाण जा इश्तकाक आहिनि। इश्तकाक उनजे करे रखिया विया आहिनि त जेके पाण जी ॿोली जेका आहे सिंधी ॿोली, उहा असल में अरबी ऐं संस्कृत या फारसी मां वरिती वई। उन्हनि जा लफ़्ज़ जेके एड थिया आहिनि, हाणे उन्हनि खे टोड़े यानी चीरे भञी ऐं टुकड़ा करे पाण खे निच करे लफ़्ज़ ॾे त उनखे पाण चवंदासीं इश्तकाक। इहे जेको टेस्ट सैंपल पेपर हो PhD जो, उन में हो बेवस जो इंग्लिश में इश्तकाक हो त बे यानी खां सवाइ, प्लस में वस यानी ताकत। इन तरीक़े सां पाण हिन लफ़्ज़नि में चेंजिंग आणींदासीं, यानी कि डबल लफ़्ज़ जेको बि हूंदो उनखे पाण टोड़े टुकड़ा करियूं त उनखे इश्तकाक चइबो आहे। हीअ सिंधी ॿोली जो लफ़्ज़, हीअ अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे इश्तकाक, जंहिंजी माना सिंधी जे हिसाब सां जेकर पाण ॾिसणु वञूं त चीरणु, भञणु, टुकड़ा करणु। टुकड़ा उन्हनि खे करणु आहिनि जेके लफ़्ज़ आहिनि। तव्हां स्क्रीनशॉट वठी सघो था। उमेदु करियां थो तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। थैंक यू।